मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। इस्लाम जे अंदरि तमामु वॾियूं ख़ूबियूं आहिनि। ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु, ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े दफ़े जंग जे अंदरि निकिता, पोइ हिकिड़े काफ़र सां मुलाक़ात कई। काफ़र खे हिकिड़ो थेलो ॾिठो, उन थेले जे अंदरि हिकिड़ी थेली जे अंदरि हिकिड़ी का शइ अजीब ग़रीब पियल हुई। त ख़ालिद बिन वलीद फरमायो त हे छा आहे? हुन जो साईं ख़तरनाक ज़हर आहे। चाहे हे ख़तरनाक ज़हर आहे, एॾो ख़तरनाक आहे, एतिरो ख़तरनाक आहे। रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि। जेकॾहिं कोई दुश्मन हुजे न, दुश्मन जे रस्ते ते हारे छॾियो, पेर रखंदो, पेर रखण सां ई ज़हर जेको आहे न मथे ते चढ़ंदो ऐं मरी वेंदो। एतिरो हे ज़हर ख़तरनाक आहे। हिकु रिवायत, ॿी रिवायत में चई साईं हिन ज़हर जा कुझु छंडा या थोरो घणो कंहिंखे मिक्स करे ॾींदो, हर मां उते ई ख़लास थी वेंदो, पूरो थी वेंदो। त ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो इहो ग़लति यकीन आहे। ज़हर खां बि कुझु न थींदो आहे। जेकॾहिं इहो ज़हर पीओ तव्हांजो मौत न आहे लिकियल, ए इंसान मौत न ईंदो। पोइ ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो इहो ज़हर भला मूंखे ॾे। ज़हर वरितोंसि। ज़हर वठी करे छा कयूं? पढ़ियूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिकिड़ी रिवायत। ॿी रिवायत में आयो बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुरु मा अस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समाई वहुव समीउल अलीम। इहा पढ़ी करे उहो ज़हर पीतऊं, ख़तरनाक ज़हर। हुनजो साईं छॾियो इहो ज़हर तव्हां छो था पीओ? इहो ज़हर न पीओ, अगरि तव्हांजो हया वियो त पोइ मूंखे सुभाणे मुस्लमान छॾींदा ई न। त ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला उहो ज़हर सॼो पी वियो। पंहिंजनि साथियुनि बि रोकियो, साहिबनि बि रोकियो, भॼंदा आया साहिबा। त ए ख़ालिद बिन वलीद छा थो करे तूं? ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला फरमाए त मौत हो अल्लाह जे अमुर सां ईंदो आहे। ज़हर में कंहिं क़िस्म जी ताक़त न आहे। नबी जो वज़ीफ़ो मां पढ़ियो आहे। नबी ॿुधायो त हे शइ पढ़ो, का शइ ज़रर पहुचाईंदी न। ऐं उहो ज़हर पी करे ऐं वेठा ऐं घुमंदा रहिया। काफ़र हैरान थी वियो, अजीब ॾिठई यार कहिड़ी कैफ़ियत आहे भला। हे अहिड़ो ज़हर आहे जो माण्हुनि जे रस्ते ते हारियो त माण्हू मरी वेंदो, या कुझु टेपा ॿ टे पीआरियो त माण्हुनि खे माण्हू तबाह थी वेंदो। हे कहिड़ी मख़लूक आहे? हालांकि ज़ाहिरी तौर में त इंसानु आहे, पर ज़हर हिन जे मथां असरु छॾे कोन थो करे। पोइ ॿुधायूं त नबी फरमायो आहे बिस्मिल्लाह पढ़ी करे यकीन पको हुजे। साहिबनि जो यकीन पको हुयो। हा साईं, मथां तव्हां बि कोई ज़हर ढुक पीओ साईं। असांजा ओड़ा ईमान न आहिनि। अगरि पीअंदासीं त पोइ कॾहिं सिधो मार्केट खां शर्ट थी करे मथे हलाए वेंदासीं। उहे साहिबनि जो पको ईमान हुयो। क़दम क़दम ते उनजो पको ईमान हो त हे जेकी शइ आहे न, हे ज़रर न पहुचाईंदी। नबी जेको वज़ीफ़ो ॿुधायो आहे न, उहो पढ़ंदासीं कुझु बि न थींदो साईं, कुझु बि न थियो, कुझु बि न थियो। हे यकीन हो त नबी जेको इहो वज़ीफ़ो ॿुधायो आहे, साहिबनि जो ईमान एतिरो मज़बूत हुयो।